बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नादरीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आऊं आहियां सुभान खोसो। नादरीन, कश्मीर जे इलाइक़े गौसपुर में पुलिस ॿिनि नौजवाननि खे मुबैना पुलिस मुक़ाबले में फुल फ्राई करे छॾियो आहे। इन खां पहिरियां जॾहिं इरफान समो साहब जी पोस्टिंग थी त कश्मीर जी सोशल मीडिया ते वाह वाह दबंग अची वियो, हाणे कश्मीर जो अमन बहाल थींदो। ऐं हिकिड़ी पुराणी वीडियो, उहा सखर जी वीडियो जंहिंमें हू चए थो त ॾोहारी या ॾोह छॾे ॾियनि या मारिजी वेंदा, उनखे बि वायरल कयो वियो। ऐं उनजो नतीजो इहो निकितो त गौसपुर में अॻुवाट गिरफ़्तार ॿिनि नौजवाननि खे पुलिस फुल फ्राई करे छॾियो आहे। सभ खां पहिरियां जेको उनजो वारिस आहे पीरसन, उहो चए छा थो, उनजी गुफ़्तगू ॿुधूं था ऐं उनखां पोइ हिन ॻाल्हि खे अॻिते था वधायूं। साईं, अर्ज़ु इहा आहे त असां पाण मज़दूर माण्हू आहियूं ऐं असांजो कारोबार पंहिंजे सचाई सफ़ाई जो आहे, मज़दूरी जो आहे। असां रेडियो हलाईंदा आहियूं ऐं पंहिंजो मज़दूरी कंदा आहियूं। सर तगारी मुंहिंजा भाटियो कंदो आहे। को बि असां में अॼु ताईं का अहिड़ी शइ न आहे नोयत आई त कॾहिं असांजे मथां FIR हुजे, कॾहिं असांखे कंहिं थाणे ते घुर कई हुजे। का बि असांजे मथां अहिड़ी ॻाल्हि साबिती कोन्हे। मूंखे इहा ख़बर पई त तुंहिंजो छोकिरो लूसण को खणी विया आहिनि। बाबा, छाजे लाइ मुंहिंजो छोकिरो खणी विया आहिनि, कहिड़े मतिलब खां खणी विया आहिनि, मूंखे ॿुधायो। चई, बाबा छोकिरो तुंहिंजो इन करे खणी विया आहिनि जो इहो नंढो मुंशी आहे, चाचू नाले सां सूमरो आहे, मोची आहे, सूमरा सॾाईंदा आहिनि। उनजी का मोबाइल खॼी वई, 15 ॾींहं आहे 16 ॾींहं, उहा छोकिरे जे लाइ चवनि था त असांखे चयो अथसि त मां तव्हांखे ॾींदुसि। मां चयो, बाबा जेकॾहिं उहा तव्हांजी मोबाइल खॼी वई पुलिस जी, त असां वॾा वेठा हुआसीं, मुंहिंजा ॿाहिरि वेठा हुआ, मुंहिंजा पुट वेठा हुआ, मुंहिंजा भाटिया वेठा हुआ। कंहिंखे बि ॻोठदारी में न चयूं त बाबा असांखे मोटर साइकिल वापसि वठी ॾियो, इहा वठी ॾियो, मोबाइल वापसि वठी ॾियो। इहो छोकिरो मुंहिंजो वेठो उथियो घर में, उतां 2 सिपाही मोकिले ऐं खणी विया आहिनि मोबाइल जी चोरी थी। उहा चोरी बि असां वटि न साबिती आहे, न ॻाल्हि आहे, न कंहिं वॾे नंढे खे ख़बर बि आहे। पर उनजे बावजूद बि असां उन्हनि खे चयोसीं त बाबा असांजो छोकिरो तव्हां मोबाइल जे करे खणी आयो, हाणे हुनखे कुटियो था। असांजे छोकिरे खे नाक बिना ॿार आहे। इहो मोबाइल जे करे तव्हां मोटर साइकिल जो इल्ज़ाम हणो था। जेकॾहिं तव्हां मोटर साइकिल जो इल्ज़ाम हणो था त असांखे को प्रूफ ॾियो, को सबूत ॾियो। चए, बसि बाबा मोटर साइकिल वेकिल न आहे, तव्हां असांखे हेतिरा पैसा ॾियो, त पैसा 3 लख रुपया ॾियो त असां तव्हांखे छोकिरो ॾियूं था वापसि। फलाणी मोटर साइकिल तव्हांजो छोकिरो मञे थो, फलाणी मञे थो। बाबा तव्हां कुटियो था, उहो मञे थो न, असांखे त छॾियो न, त असां पुछूं। चए, नथा अचो पुछो। असांखे इहा छोकिरे जे लाइ चयूं। असां वटि पैसे जी वसियत न हुई, ग़रीब मज़दूर माण्हू, रेड़ी कमाए रेड़ी खाऊं। अटो वठूं त गिहु कोन्हे, गिहु वठूं त अटो कोन्हे। असां पंहिंजे पेट लाइ पूरा कोन, असां 3 लख रुपया न ॾिनासीं। जंहिंजे करे असांजे छोकिरे खे राति पुलिस SHO ऐं वॾो मुंशी नंढो मुंशी खणी वञी करे उनखे भॼाए ऐं गोलियूं हणी मुंहं में असांजनि खे नाजाइज़ मारियो अथनि। जी नादरीन, अवां हिन पीरसन जी गुफ़्तगू ॿुधी आहे जंहिंमें हू इहो चए थो त नौजवान खे पुलिस अहलकार जे मोबाइल चोरी जे इल्ज़ाम में पुलिस घरां गिरफ़्तार करे वई। ही 2 नौजवान आहिनि जंहिंजो शायदि पीरसन पंहिंजे हिकिड़े नौजवान जो ज़िक्र करे पियो, जंहिंमें असद शेख ऐं मीर शेख मुबैना पुलिस मुक़ाबले में फुल फ्राई करे छॾियो आहे। उहो पीरसन चए थो त उनखे गिरफ़्तार करण खां पोइ पुलिस पारां इहो मुतालबो साम्हूं आयो त 3 लख रुपया ॾियो त नौजवाननि खे आज़ादु कंदासीं। पुलिस जो चवणु हो त हिननि नौजवाननि शहर मां जेके मोटरसाइकिलूं चोरी थियूं आहिनि उहो ॾोह बासियो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पुलिस जी हिरासत में जॾहिं तव्हां कंहिंखे मारकुट कंदो या कंहिं बि माण्हू खे चङे भले कंहिं दिलेरनी साॻे SHO खे अगरि तव्हां 3 कलाकनि लाइ कंहिं ॿिए SHO जे हवाले कयो त इहो SHO बि मुंहिंजे ख़्याल में अलाए केतिरा ॾोह बासे विझंदो। उहो पीरसन चए थो त असां वटि पैसा न हुया ऐं ग़रीब हुजण सबबि पैसा न ॾेई सघियासीं, तंहिं करे असांजे नौजवाननि खे पुलिस फुल फ्राई करे छॾियो आहे। हाणे सवाल इहो आहे त आख़िर इहो त पुलिस खे इहो अख़्तियार आख़िर कंहिं ॾिनो आहे त पुलिस कंहिंखे गिरफ़्तार करे, इल्ज़ाम लॻाए गिरफ़्तार करे का साबिती बि न ॾेई सघे ऐं उनखां पोइ वरी पाण पंहिंजी अदालत लॻाए
साहब बहादुर जे हुकुम ते ॿिनि गभरू नौजवाननि खे फुल फ्राई करे छॾे इहो सोचण खां सवाइ त उहे ॾोहारी आहिनि बि सही या न, या उन्हनि जे क़तल बाद उन्हनि जे जेका घर जी हालति, उन्हनि जे ख़ानदान जी कहिड़ी हालति थींदी, सिर्फ़ु पुलिस खे मुंहिंजे ख़्याल में इहो ई खपे पियो त दबदबो कीअं क़ाइमो दाइम रखिणो आहे। हाणे सॼो इहो मामिलो थियो कीअं आहे, थियो ईअं आहे त सभ खां पहिरियां असांजे कश्मीर जो हिकु अजीब मिज़ाज आहे माण्हुनि जो, जीअं कंहिं SSP जी जेको आहे त को लेटर किथां न किथां ॾिसी था वठनि त पोइ तारीफ़नि जा पुल ॿधण था शुरू कनि। इहो कंहिंखे बि ख़बर न आहे त भई उहो आख़िर आहे केरु, कहिड़े मिज़ाज जो माण्हू आहे, केतिरो ईमानदार आहे, केतिरो डिलीवर करे सघंदो, केतिरो माण्हुनि सां इंसाफ़ करे सघंदो, केतिरो पंहिंजी कुर्सी सां उहो इंसाफ़ करे सघंदो। पर तंहिं बावजूद बि हिकिड़े रखी पोस्ट, उनखां पोइ हिकिड़ी कतार लॻी थी वञे, उन कतार में हिकु आम जेके सोशल मीडिया इस्तेमालु कंदड़ दोस्त आहिनि जिन खे शायदि नाहे अंदाज़ो, पर उहे माण्हू बि इन सॼी जेको आहे त मैदान में कुॾी पवनि था, जेके पाण खे बज़ाहिर सहाफ़ी सॾाइनि था। इहे सॼियूं पोस्टूं मां ॾिसां पियो, इरफान समूह अची वियो, हाणे कश्मीर जो अमन बहाल थी वेंदो, हाणे दबंग अची वियो, ऐं हिकिड़ी पुराणी वीडियो जेका इरफान समूह साहिब जी शायदि पुराणी आहे, जेका सखर जी, जंहिंमें हू चए थो ॾोहारी या ॾोह छॾे ॾियनि या मारिजी वेंदा, उन वीडियो खे बि वरी कश्मीर सां मनसूब करे उहे वीडियोज़ बि अपलोड थींदियूं रहियूं मार्केट में। इहो सॼो ॾिसण खां पोइ पंहिंजे तजुर्बे मुताबिक़ मूंखे इहो ख़्यालु ज़हन में अचे पियो त जहिड़े अंदाज़ में तारीफ़नि जा पुल ॿधजनि पिया, जल्द वरी इहे दाऊं बि शुरू थींदियूं त ज़ुल्म थी वियो, पुलिस हे ज़्यादती करे छॾी, पुलिस हे कहर करे छॾियो, कश्मीर जो अमन क़ाइमु कराइण में इरफान समूह साहिबु नाकाम थी वियो। इहे पोस्टूं बि जल्द ॾिसण में ईंदियूं, पर मूंखे जेका तवका हुई त कुझु ॾींहंनि खां पोइ इहो सिलसिलो शुरू थींदो, पर इहो सिलसिलो कुझु कलाकनि खां पोइ ही साम्हूं अची वियो आहे त पुलिस ॿिनि अॻुवाट गिरफ़्तार जेके नौजवान आहिनि, जेके मोबाइल चोरी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार थिया, ऐं उन्हनि खे पुलिस ॾोकड़ रिश्वत न मिलण सबबु फुल फ्राई करे छॾियो आहे। हाणे थींदो असां वटि ईअं रहियो आहे ज़िले अंदरि, हिकु त पुलिस ते इहो प्रेशर आहे त माण्हू अॻुवा थियनि पिया। हिन खां पहिरियां जेको SSP हुयो उन ते बि इहो मामिलो हो त भई शायदि हिकु त ॿ ॻाल्हियूं मार्केट में, हिकु त इहा क्लियर आहे जेको त सोशल मीडिया ते इहो जो बहस मुबाहिसो त कश्मीर जो जेको अमन आहे उहो बहाल न थी सघियो आहे। ॿियो अहम जेके अंदरूनी कहानी आहे उहा आहे त सियासी ॿिनि धुरनि खे, हिकिड़ी धुर खे वणे पियो, ॿी धुर खे न वणे पियो, तंहिं सबबु हुनजी बदिली थी वई। जीअं इरफान समूह साहिबु मैदान में पहुतो त हिकु त सोशल मीडिया वारे दोस्तनि हिकिड़ो त भला हिकिड़ो वॾो माना हिकिड़ो माहौल ठाहे उनखे तयारु करे ॾिनो त बसि हाणे सॼो जेको मामलात आहिनि, जेके सॼा ॾोह आहिनि, हाणे सॼी पुलिस बि पाक साफ़ थी वेंदी, सॼे इलाइक़े मां जेके ॾोह आहिनि उहे बि ख़तमु थी वेंदा। जंहिं टाइप जो ट्रेंड ठाहियो वियो, नतीजे तौर ते जेके पुलिस इरफान समूह साहिबु, ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके फुल फ्राई थिया आहिनि उहे SSP जी मर्ज़ी खां सवाइ न थिया हूंदा। मां कोशिशि कई त इरफान समूह साहिब खां उन्हनि जो मौक़िफ़ मालूम कजे, मां उन्हनि खे WhatsApp ते कॉल बि कई त शायदि उन खां ॻाल्हि ॿोल करे वठिजे, उन्हनि जो जेको मौक़िफ़ आहे उहो बि शामिलु कजे, पर उन्हनि कॉल अटेंड न कई, शायदि मसरूफ़ हूंदा। पर ईअं मुमकिन ई कोन्हे त उन SHO पंहिंजी मर्ज़ी ते पैसा न मिलिया हुजनि, उन SHO खे 3 लख रुपया या 4 लख रुपया न मिलिया हुजनि, SHO उनखे फुल फ्राई करे छॾियो, इहो मुमकिन ई कोन्हे। जेको मां सम्झी सघां थो इहो आहे त भई SHO ॿुधायो हूंदोसीं ही माण्हू आहिनि, ॾोहारी आहिनि, ॾोह कंदड़ आहिनि, या जंहिं अंदाज़ में बि SSP दारे नौनि खे ब्रीफ कयो वेंदो, SSP सोचियो हूंदो त भई अची वियो आहे ज़िले अंदरि, 2 माण्हू अगरि फुल फ्राई थी विया त हिकिड़ो दबदबो ऐं हिकिड़ो जेको थोरो जेको टाइम आहे सुठो गुज़री वेंदो, ऐं घटि में घटि जेका ही प्रोपेगेंडा, ही वावेला, इहा थोरी बंदि थी वेंदी। ऐं उन जो नतीजो इहो निकितो, उन्हनि पंहिंजी पोस्टिंग खे बरक़रार रखण जे लाइ, पंहिंजे दबदबे खे बरक़रार रखण जे लाइ, पंहिंजे सॼे कारोबार खे बरक़रार रखण जे लाइ, हलाइण जे लाइ हुननि 2 गभरू नौजवाननि खे अदालतनि खां जेको मथां जेके क़तल चइबो आहे, पंहिंजी बादशाहत, पुलिस जी बादशाहत क़ाइमु कंदे 2 गभरू नौजवाननि खे उन्हनि फुल फ्राई कराए छॾियो आहे। हाणे मां इहो सोशल मीडिया ते ॾिसां पियो, दोस्त मुतालबा कनि पिया त जुडिशियल इंक्वायरी थियणु घुरिजे, फलां थियणु घुरिजे। इहो दस्तूर आहे असां वटि, पुलिस कंदी रहंदी आहे, ऐं पुलिस केतिरा जेके ॾोह आहिनि, इहे क़तल आहिनि, इहे फबंदा रहिया आहिनि। ऐं रही ॻाल्हि त इहो मामिलो आख़िर हल कीअं थींदो, इहो मामिलो इन सूरत में ई हल थींदे नज़र अचे जेसिताईं असांजो बाशऊर तबिको, सहाफ़ी, लेखक, समाज सुधारक, माशरे जो हर तबिके जो माण्हू जेसिताईं सुजाग न थींदो, जेसिताईं खे इहो अकुल ऐं फ़हम न ईंदो त पंहिंजे हक़नि लाइ कीअं जदोजहद कबी आहे, पंहिंजे माण्हुनि सां गॾु कीअं बीहबो आहे, ऐं पंहिंजे नाहक ते कीअं उथी बीहबो आहे, ऐं कीअं जदोजहद कबी आहे, तंहिं सूरत में बि हीउ सिलसिलो बंदि थी सघे थो। ॿी सूरत में पुलिस खे इहो खुलियल छूट मिलियल आहे त हू जहिड़े टाइम चाहे जंहिंखे बि ॾोहारी करार ॾेई कॾहिं फुल फ्राई करे छॾे, कॾहिं हाफ फ्राई करे छॾे। अॼु सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू, कंहिं ॿिए मामले मुलाक़ात थींदी। अल्लाह भाई।